भाई साहब प्रियालो में ख़बरों जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं प्रियालो खां। हर साल जियां हिन साल बेतालका एजुकेशन ऑफिसर मोहतरम बशीर अहमद समो साहब जे हुक्म ते बेसिक एजुकेशन कम्युनिटी स्कूल वीरम ॻोठ जो इम्तिहान गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में वरितो। मुमताज़ अली तुनियो साहब जे निगरानीअ में वरितो वियो, जंहिंमें क्लास पहिरें खां 5 ताईं ज़बानी सुवाल जवाब खोड़ा बेत अंग सूरत खती लिखराई वई। सभई पाकिस्तानी आहिनि गॾिजी पाक वतन खे ठाहियूं कारे यादो फरमायो प्यारा पाकिस्तान आला तुझो शान तुझो झंडो प्यारो प्यारो चिलके जंहिंमें चंड तारो तुझो कासिम शान प्यारा पाकिस्तान सब खां तुझो शान निरालो जग में तुझो रोशन नालो प्यारा पाकिस्तान बाराना के बोलो बताएं शाजो राजा शाजी रंग रब सकल सक जी शाम संग चलना था निगम पर रख जाते का नहीं पर पटी पुरानी जो कुछ ये भी गुजरात के दर्शन सगोरा सब हम प्यारा पान सगोरा दोस्त जे दुश्मन चार लाए बाजारा उस्ताद मुज़फ़र अली मौर्य मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल जी बिल्डिंग ज़बूनाल थी वई आहे, उन जी मरमत कराए ॾिनी वञे त जीअं असीं ॿारनि खे तालीम ॾेई सघूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा वाई साहब प्रियालो। वाई साहब प्रियालो जो पेज लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।